Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। असांजो मसाइल सेक्शन नंबर 63 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं हिन में जेके बि पब्लिक जे तरफ़ां मसइला आया आहिनि उनखे असां आसान फॉर्म जे अंदरि रिकॉर्ड करण जी कोशिशि कयूं। मस्जिद जी दीवार के टेक लगण कीअं आहे, कोई भी मसलो ना है। कोई बंदो जेकॾहिं मस्जिद में दाख़िल थियो ऐं नमाज़ पढ़ण खां बाद में फ़ारिग थियो ऐं मस्जिद जी दीवार सां टेक लगाए करे वेठो आहे त कोई भी उन में हर्ज ना आहे ऐं कंहिं क़िस्म जो कोई भी कबी फ़िल ना आहे। को बंदो मजबूर आहे त लॻाए सघे थो टेक, इन जे अंदरि कोई भी मसलो ना आहे। ॿियो सवाल आहे त जनाज़े नमाज़ जी अगरि कोई नियत न करे त छा उनजो जनाज़ा नमाज़ थी वेंदो या न। जनाज़े नमाज़ जी नियत जेको आहे उहो इरादो आहे। जेकॾहिं कोई बंदो जनाज़े नमाज़ में आयो आहे, शिरकत उन कई आहे, इहा इन जी नियत ई आहे। बाक़ी हाणे ज़बान सां नियत करणु ज़रूरी न आहे त नियत कयो नमाज़ फ़र्ज़ नियत कयो नमाज़ जनाज़ा फ़र्ज़ किफ़ाया सां चइनि तकबीर हुजे सना वास्ते अल्लाह ताला जे, त इहा जेकी नियत आहे इहा ज़रूरी न आहे ज़बान सां। अलबत्ता कंहिं बंदे खे जनाज़ा नमाज़ जो तरीक़ो अचे थो ऐं नमाज़ पढ़णु अचे थी ऐं उहो इमाम जे पोयां बीठो ज़बान सां उन नियत न कई त जनाज़ा नमाज़ अदा थी वेंदी, कोई बि उनजे अंदरि हर्ज न आहे। नियत दरअसल इरादे जो नालो आहे। कोई बंदो आयो आहे जनाज़ा नमाज़ जे अंदरि उहो शिरकत करे बीठो आहे त इहो उनजो इरादो ई शुमारु कयो वेंदो न, त ज़बान सां नियत करणु कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरु न आहे ऐं जनाज़ा नमाज़ थी वेंदी। अगरि कंहिं शख़्स खे नमाज़ में राडो घड़ी पातल हुजे त छा उनजी नमाज़ थी वेंदी या न थी वेंदी। इन सुवाल जो इहो सुवाल त को अहिड़ो आहे ई न। जेकॾहिं कोई बंदो घड़ी पाए थो, राडो घड़ी आहे या अहिड़ी तरह टच घड़ी आहे, नमाज़ जे दौरान उन पाती आहे, कोई बि उनजे अंदरि मसइलो न आहे, नमाज़ तव्हांजी थी वेंदी। छाजे करे त उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई बि तस्वीर न आहे। अलबत्ता कोई साथी इहा ॻाल्हि करे त साईं अॼुकल्ह स्मार्ट जेको वॉच आहिनि उनजे अंदरि त तस्वीर आहे न आहे, त उहा स्मार्ट वॉच जेकी हूंदी आहे उनजी तस्वीर ओपन न हूंदी आहे, ज़ाहिर न हूंदी आहे, बसि उनजो टाइम टेबल ऐं शेड्यूल ई जेको ज़ाहिर थींदो आहे। वरना जेकॾहिं अहिड़ी नॉर्मल जेकॾहिं अगरि कंहिंखे बि वॉच आहे पोइ उहा राडो आहे या अहिड़ी तरह ॿी का बि वॉच आहे जेकी टाइम ॾिसण जे लाइ ॾिठी वई आहे त कोई बि हर्ज न आहे, बंदो नमाज़ में पाए सघे थो। साईं मां घरवारी खे नमाज़ जो चवंदो आहियां ऐं कॾहिं कॾहिं उनखे दड़का बि ॾींदो आहियां, छा उहो अमल सही आहे या न। घरवारी खे बिल्कुलु नमाज़ जी ताक़ीद कई वेंदी ऐं अहिड़ी तरह नमाज़ न पढ़ण ते उनखे तंबीह बि कई वेंदी। अल्लाह ताला क़ुरान हकीम में इहो हुकुम ॾिनो त ईमान वारो तव्हां पाण बि जनम जी बाहि खां बचो ऐं पंहिंजे अहल खे बि जनम जी बाहि खां बचायो। यकीन तौर ते जेकॾहिं का घरवारी नमाज़ न पढ़ंदी ऐं अल्लाह ताला जे अहकाम खे पंहिंजे मथां न खणंदी त इन जो आख़िरत जो तमामु वॾो नुक़सानु थींदो ऐं इहो नुक़सानु बिल्कुलु उहा बर्दाश्त न करे सघंदी। त जेकॾहिं मुड़ुसु जेको आहे घरवारी खे चए थो तूं नमाज़ पढ़ ऐं घरवारी जेको आहे इनकार थी करे, त घरवारी खे सम्झणु खपे त मुड़ुसु मुंहिंजी भलाई थो चाहे, त आख़िरत जेकी ज़िंदगी आहे उहा मुंहिंजी बहितर थी वञे, त मुड़ुसु नसीहत करे थो त इन में औरत जेको आहे इन खां ग़लति जेको आहे तासुरात न वठे। काफ़ी जेको आहे औरतुनि जा मुड़ुसु जेको आहे दीनदार हूंदा आहिनि न, मुड़ुसु जेको आहे मौलवी आहे मुफ़्ती आहे, औरत पाण त आलमानी न आहे पर मुड़ुसु जेको आहे मौलवी ऐं मुफ़्ती हूंदो आहे, त अहिड़ी तरह पोइ मुड़ुसु उनखे तलक़ीन कंदो आहे त नमाज़ जी पाबंदी रख ऐं अहिड़ी तरह रोज़नि जी पाबंदी रख। त जेकॾहिं औरत नमाज़ जी पाबंदी इख़्तियार न कंदी, रोज़नि जी पाबंदी इख़्तियार न कंदी, त इहा औरत क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे नज़दीक मुजरिम थींदी। त औरतुनि खे खपे त इबादत जे अंदरि फोकस कनि, जंहिंमें नमाज़, रोज़ा ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला माल ॾिनो आहे त हज मथां लाज़िम थींदो औरत जे, ऐं जेकॾहिं अगरि माल न आहे त पोइ हज बि जेको आहे लाज़िम न थींदो ऐं न ई जेको आहे ज़कात लाज़िम थींदी। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु औरतुनि खे 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बनाए। साईं घरवारी सां हमबिस्तरी करण खां बाद में उन टाइम गुसुल करणु खपे ऐं सुबुह सां। कंहिं बंदे घरवारी सां सोबत इख़्तियार कई त हाणे उहो गुसुल कहिड़े टाइम करे, उन टाइम करे या सुबुह जे टाइम करे। यादि रहणु खपे त गुसुल उन टाइम कयो वेंदो यानी तव्हां नमाज़ खां पहिरियां गुसुल कयो वेंदो। जेकॾहिं कंहिं बंदे घरवारी सां सोबत इख़्तियार कई आहे उन टाइम ई गुसुल करे थो, हे बहितर तरीक़ो आहे। पर जेकॾहिं उहो ॾिसे थो हिन टाइम थधि बि ज़्यादा आहे ऐं सुबुह सां फजर नमाज़ खां पहिरियां मां उथी करे पोइ जेको आहे मां गुसुल कंदुमि ऐं मुंहिंजो उथणु यकीनी आहे, त उन टाइम उथी करे फजर नमाज़ खां पहिरियां उथी करे उन टाइम गुसुल औरत बि करे ऐं मर्द बि करे, इन खां बाद में नमाज़ बि अदा करे। पर जेकॾहिं औरत या मर्द सोबत खां बाद में एतिरी लेट कई, गुसुल जे अंदरि एतिरी ताख़ीर कई जो उन्हनि खां नमाज़ क़ज़ा थी वई,
इहो औरत बि जेको आहे गुनाहगार थींदी ऐं मर्द बि गुनाह कबीर कमाईंदो। तमामु मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। साईं, मां हिकु औरत आहियां ऐं मां चोरी निकाह करणु चाहियां थी। छा मुंहिंजे निकाह में घर वारनि जो हुजणु ज़रूरी आहे? ऐं बिल्कुलु तव्हांजे निकाह जे अंदरि तव्हांजे घर वारनि जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। छाजे करे जेको औरत लिक में निकाह कंदियूं आहिनि न, त इन में ज़्यादा जेको नुक़सानु थींदो न, उहो औरत जो थींदो। मर्द जो जेको आहे बिल्कुलु कोई बि नुक़सानु न थींदो। छाजे करे त तव्हां चोरी निकाह कयो आहे, लिकी करे निकाह कयो आहे। हाणे अगरि मर्द जी ख़्वाहिश पूरी थी वई, जेकी उनखे ज़रूरत हुई उहा शइ उनखे मिली वई, त हाणे हे सुभाणे तव्हांखे छॾे बि सघे थो ऐं तव्हांजे रिश्तेदार मां कंहिंखे बि ख़बर न आहे, त सुभाणे तव्हांखे नुक़सानु थी सघे थो। त का बि औरत जेकी आहे लिक में निकाह न करे। लिक वारो जेको निकाह आहे न, उहो ज़्यादा नुक़सानु ॾींदो आहे औरत खे, मर्द खे नुक़सानु घटि ॾींदो आहे। छाजे करे मर्द जी जेकॾहिं ख़्वाहिश पूरी थी वई न, त मर्द चवंदो बसि मां तोखे तलाक थो ॾियां। हाणे साईं, जॾहिं मर्द तलाक ॾिनी त हाणे औरत जी त ज़िंदगी तबाह थी वई न। त औरत चवंदी इहो इन सां मां निकाह इन बेस ते कयुमि ताकी हे मां सां पूरी ज़िंदगी हले, पर हिन त मूंखे हाणे तलाक ॾिनी आहे। त लिक में जेको निकाह थींदो आहे उन में वॾे में वॾो जेको नुक़सानु थींदो आहे उहो हिकु औरत खे थींदो आहे। त औरत लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे निकाह जी ख़बर पंहिंजे वालिदैन खे बि ॾियनि ऐं पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे बि ॾियनि ऐं वॾे हिकिड़े मजमे जे अंदरि निकाह जेको आहे पंहिंजो पढ़ाए। इहो बहितर हिकु अमल आहे। ॿार ॼमण खां पोइ घरवारी सां गॾु मानी खाइणु कीअं आहे? बिल्कुलु अजर सवाबु मिलंदो जेकॾहिं अगरि तव्हां घरवारी सां गॾु मानी खाओ था। ऐं बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूलु मुबारक इहो हूंदो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अज़वाज मुतहरा सां गॾु मानी खाईंदा हुया। ऐं बाज़ औक़ात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेको आहे पंहिंजे हथनि मुबारकनि सां पंहिंजे अज़वाज मुतहरात खे लुक़्मो खाराईंदा हुया। हाणे घरवारी खे जेकॾहिं हमल हुयो ऐं हमल खां बाद में ॿारु पैदा थियो आहे ऐं हाणे उनखे निफ़ास हले थो, त कोई बि मसइलो न आहे। औरत खे हेज़ हले या निफ़ास हले, उन सूरत में घरवारी सां हिकु ई बिस्तर ते गॾु लेटण बि दुरुस्त आहे ऐं घरवारी जे हथ जी मानी खाइण बि दुरुस्त आहे ऐं जाइज़ आहे ऐं कंहिं क़िस्म जी कोई बि उनजे अंदरि कबात न आहे। सैमा जो दोस्त आहे, पसंदि जी शादी करणु चाहे थो। यार कुतो कन भौंके थो हे बदमाश। इबलीस जी शिकिल में आयो आहे छा? न भाई हिते दरी खां कमु चढ़ियल आहे। हिन कुते खे बि हाणे भौंकणो हुयो छा भला? ॾिसी अचेसि कारो त न आहे? माना गॾ बि ऐं कुतो बि? कॾहिं कुतो थो परेशान करे, कॾहिं गॾ थो परेशान करे। जॾहिं असां मसाइल सेक्शन रिकॉर्ड था कयूं, लही वियो बा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, मुंहिंजो दोस्त आहे, पसंदि जी शादी करणु चाहे थो पर छोकिरी जा वालिदैन राज़ी नथा थियनि। को वज़ीफ़ो ॿुधायो। कोई बि वज़ीफ़ो न हलंदो। जेकॾहिं तव्हांखे का औरत पसंदि आहे ऐं तव्हां उन सां निकाह करण जी नियत रखो था, इरादो रखो था, त इस्लाम हिकु बहितर तरीक़ो बयानु कयो। बसि बहितर तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजे ख़वातीन यानी औरतुनि खे उन जे घर जे तरफ़ मोकिलियो रिश्ते जे लाइ। अगरि हा थिए थी अल्हम्दुलिल्लाह, अगरि हा नथी थिए त वरी ॿीहर बि मोकिले ॾिसो। जेकॾहिं ॿीहर बि हा नथी थिए वरी टीहर जेको अञा पोइ मोकिलियो। जेकॾहिं 3 दफ़नि खां बाद में बि रिश्ते जी हा नथी थिए पोइ छॾे ॾियो बसि। पोइ दुनिया में काफ़ी औरतूं आहिनि जंहिंसां तव्हां निकाह करे सघो था। असांजा नौजवान यार पागल थी वेंदा आहिनि। बिल्कुलु हिकिड़ी जॻह ते जॾहिं तुंहिंजो रिश्तो न थियो, अॻिला बंदा ॼणु नथा चाहिनि, त तुंहिंजी खोपड़ी जेको आहे ज़्यादा ख़राबु न थिए। ख़ुदा जा बंदा, दुनिया जे अंदरि लखनि जी तादाद में औरतूं आहिनि ऐं पूरी दुनिया जे अंदरि औरतुनि जी तादाद मर्दनि खां ज़्यादा आहे। त तूं छाजे खां परेशान थियो आहे? दुनिया में काफ़ी औरतूं आहिनि ऐं तव्हांजो जेकॾहिं हिकिड़ी जॻह ते रिश्तो नथो थिए त तव्हां ॿिए हंधि जेको रिश्तो करे सघो था। कोई बि मसइलो न आहे। असांजा नौजवान चवंदा आहिनि न साईं असांजो रिश्तो हिते ई थिए, त जेको तूं थोरो मेंटल केस लॻंदो। पोइ ख़ुदा जा बंदा, दुनिया जे अंदरि काफ़ी औरतूं आहिनि, तूं उते बि जेको निकाह करे सघंदो। त जेकॾहिं हिकिड़ी जॻह ते रिश्तो नथो थिए, उहे बंदा ॼणु नथा चाहिनि या उहे माण्हू तव्हां सां रिश्तो नथा करणु चाहिनि, त पोइ नौजवान खे ज़्यादा बेवकूफ़ थियण जी ज़रूरत न आहे। अकुल खां कमु जेको आहे वरितो वञे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। बाक़ी वज़ीफ़ो कोई बि न हलंदो इन मामले में। सही, अगरि पेश इमाम ग़लति कमु करे त उनजे पोयां नमाज़ पढ़णु कीअं आहे? पेश इमाम जेकॾहिं ग़लति कमु करे थो, कहिड़ा ग़लति कमु थो करे? अलाह माफ़ करे, पेश इमाम जेको आहे ज़िना जी तरफ़ माइल थिए थो या अहिड़ी तरह चोरी थो करे, या पेश इमाम व्याज खाए थो, या पेश इमाम शराब थो पीए,
इन गुनाह अहिड़ा गुनाह जेकॾहिं अगरि पेश इमाम जे अंदरि आहिनि त अहिड़े इमाम जे पोयां जेको आहे तव्हां नमाज़ न पढ़ो, छाजे करे अहिड़ो इमाम फ़ासिक़ आहे ऐं फ़ासिक़ जे पोयां इक़्तिदा दुरुस्त न रहंदी। साईं, मस्जिद में जेके टोपियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां नमाज़ थी वेंदी या न? मस्जिद में जेके टोपियूं पियूं हूंदियूं आहिनि अमूमन प्लास्टिक जूं हूंदियूं आहिनि ऐं साए कलर जूं, अछे कलर जूं, इन खां एहतियात कयो वञे। नमाज़ त तव्हांजी थी वेंदी पर नमाज़ जेके उहा मकरूह आहे, यानी नमाज़ जे अंदरि नुक़्स ईंदो। त टोपी जेकी आहे तव्हांखे पाइणी आहे उहा तव्हां बाज़ार खां ख़रीद कयो ऐं मां त चवंदो आहियां त जेके बहितर खां बहितर टोपियूं आहिनि हिन ज़माने जे अंदरि, ख़ासि करे जेट आर्ट वारनि जूं, अलाह ताला जेकॾहिं अगरि तव्हांखे पैसो ॾिनो आहे त उहा टोपी ख़रीद कयो ऐं उन टोपी खे जेको आहे पायो। छाजे करे त बंदो जॾहिं नमाज़ ते अचे अलाह ॼाॾो बीहे न त उहो ज़्यादा हसीन लॻे, ज़्यादा जेको सुहिणो लॻे। लिबास बि जेको आहे भलो पाए अचो ऐं टोपी बि जेको आहे बहितर पाए अचो। पर जेकॾहिं उहा टोपी तव्हां ख़रीद नथा करे सघो त कम से कम जेको आहे 100-150 या अहिड़ी तरह 200 वारी टोपी ख़रीद करे ऐं उन सां ई जेको आहे नमाज़ पढ़ो। इहो बि हिकु बहितर तरीक़ो आहे। कंहिं मुस्लमान जे कपिड़नि ते डीज़ल लॻल आहे या पेट्रोल लॻल आहे या अहिड़ी तरह गैरेज ते कमु थो करे, मोबिल वग़ैरह लॻल आहे, त छा अहिड़े कपिड़नि सां नमाज़ पढ़णु दुरुस्त आहे या न? जेकॾहिं ॿी का पलीती न आहे लॻल, सिर्फ़ु मोबिल लॻल आहे, डीज़ल लॻल आहे, इन सूरत में जी नमाज़ थी वेंदी। पोइ बि बहितर तरीक़ो इहो आहे त कपिड़ा भला पाए। छाजे करे त हिते अलाह ॼाॾो बीठो आहे, हिते अलाह ॼाॾो बीठो आहे त अलाह ॼाॾो बंदो जॾहिं बीहे न त लिबास पंहिंजो बहितर पाए। पर जेकॾहिं कोई डीज़ल ते कमु करण वारो या अहिड़ी तरह गैरेज ते कमु करण वारो इहा ॻाल्हि थो करे त साईं मूंखे ॿी ड्रेस बि न आहे, घर बि परे आहे ऐं जेसिताईं मां घर ताईं वञा त तेसिताईं मुंहिंजी नमाज़ बि क़ज़ा थी वेंदी, त उन सूरत में जेकॾहिं उन कपिड़नि सां नमाज़ पढ़े थो त उनजी नमाज़ थी वेंदी। पोइ बि इन जे लाइ बहितर इहो तरीक़ो आहे त इहो अच्छा कपिड़ा पाए करे, साफ़ कपिड़ा पाए करे उन सां नमाज़ पढ़े। साईं, आउं हिकु छोकिरी खे पसंदि कंदो आहियां, उनजा वालिदेन राज़ी नथा थियनि, छा मां उन सां कोर्ट में निकाह करे सघां थो या न? बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। जेकॾहिं औरत जा वालिदेन राज़ी नथा थियनि त तव्हां उन औरत खे भॼाए करे कोर्ट में निकाह नथा करे सघो। छाजे करे इन सां फ़साद उथंदो, इन सां जेको आहे न क़बाइली तकरार उथनि था। पोइ तव्हां हिकु जेको नौजवान जी खोपड़ी ते फिरे थी, इहो वञी करे कोर्ट में निकाह करे थो, सुभाणे छा थो थिए त इन निकाह जे चकर में 5-5, 6-6 क़तल था थी वञनि। त बेवकूफ़ो थोरो इन ॻाल्हि ते फोकस करण जी कोशिशि कयो। तव्हांजी जेको आहे न हिन टाइम खोपड़ी घटि थी कमु करे ऐं ख़ासि करे त औरतुनि खे बि जेको अॼुकल्ह सफ़ा शर्म नथो अचे। मां ॾिठमि त 12-12 साल औरत जी उमिरि आहे, 13 साल उमिरि आहे, 14 साल उमिरि आहे, 15 साल उमिरि आहे, घर खां निकिरी करे ऐं भॼी करे ऐं कोर्ट में निकाह। बाद में ॻाल्हि कहिड़ी आहे त असांखे पंहिंजे पीउ खां जेको ख़तरो आहे, असांखे जेको आहे पंहिंजे भाइरनि खां ख़तरो आहे, असांखे पंहिंजे चाचनि खां ख़तरो आहे। त इन औरतुनि जे लाइ इहो शर्म जो जेको आहे मक़ाम आहे ऐं इन खां जेको आहे बचण जी कोशिशि कनि। यानी हिकु बि फेल आहे, इन में तव्हांजी इज़त जेको आहे डैमेज थिए थी, पर तव्हां सां गॾोगॾु तव्हांजे वालिदेन जी इज़त ख़राबु थिए थी, तव्हांजे रिश्तेदारनि जी इज़त ख़राबु थिए थी। त इन जेको आहे मरहले खां बतो वञे ऐं तमामु औरतुनि खे मां नसीहत कंदुमि त जेके नौजवान तव्हांखे बेवकूफ़ बनाइनि था ऐं तव्हांखे इन आसिरे ते घरां कढाइनि था त तव्हां अचो कोर्ट में असां तव्हां निकाह कंदासीं, इहे हिकु नंबर ते जेको आहे बदमाश या पुट आहिनि जेके तव्हांखे घरां कढाए करे ऐं कोर्ट जेको आहे मैरिज कराइनि था। इस्लाम ॾिसो हिकिड़ो सुहिणो नमूनो बयानु कयो त अगरि कंहिं बि औरत सां तव्हांखे निकाह करण जी नियत आहे, इरादो आहे, त तव्हां ख़ितबो मोकिले छॾियो, पैगाम मोकिले छॾियो। त जेकॾहिं अगरि निकाह थिए थो, अल्हम्दुलिल्लाह, नथो थिए त नौजवान ज़्यादा बेवकूफ़ न थियनि। यार दुनिया में हज़ारनि जी तादाद में औरतूं मथे पयूं आहिनि, त हिकिड़ी जॻह ते निकाह न थियो त ॿी जॻह ते थी वेंदो, ॿी ते न थियो त टीं जॻह ते आराम सां निकाह थी वेंदो। त हिननि जी इहा ई रट न हूंदी आहे, त काफ़ी नौजवान जी इहा ई रट हूंदी आहे, न साईं मूंखे हिते ई जेको आहे निकाह करिणो आहे, त तुंहिंजी जेको आहे न खोपड़ी ख़राबु आहे। पोइ तव्हां त जेको कोर्ट में वञी करे निकाह कयो था, औरत बि भॼी करे कोर्ट में निकाह करे थी, नौजवान बि भॼी करे कोर्ट में निकाह कनि था। सुभाणे जेकी इज़त ते डैमेज अचे थो न, उहो तव्हांजे रिश्तेदारनि जी इज़त ते डैमेज थो अचे, उन्हनि जी जेको आहे उन्हनि जी इज़त ते वॾो दाग़ थो अचे। ऐं इन मरहले ते असां पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि ॾिठोसीं त 3-3 क़तल थी विया, 4-4 क़तल थी विया। इन मामले ते तव्हां भॼी करे कोर्ट में निकाह कयो ऐं पोइ ते तव्हांजे रिश्तेदारनि जा 2-2 माण्हू जेको आहे क़तल कया विया, 3-3 माण्हू जेको आहे क़तल कया विया। त थोरो जेको आहे नौजवान बि अकुल खां कमु वठनि ऐं औरतूं बि जेको आहे अकुल खां कमु वठनि। मुस्लमान जो इहो तरीक़ो न आहे जेको अॼु नौजवान औरतुनि ऐं नौजवान मर्दनि खयों आहे त घर खां निकिरी करे कोर्ट में जेको निकाह था कनि। कंहिं बि जेको आहे तारीख़ जे अंदरि ऐं कंहिं बि हिस्ट्री जे अंदरि मुस्लमाननि जो इहो कल्चर न आहे रहियो, बल्कि मुस्लमान जो जेको कल्चर आहे उहो हिकु ख़ानदानी क़िस्म जो आहे, हिकु इज़त जे लेवल ते आहे।
असां मुस्लमान कॾहिं एतिरा हक़ीक़ थी वियासीं त असां पंहिंजी असांजूं नियाणियूं जेको घरनि खां निकिरी करे वञी करे उन्हनि कोर्टनि में निकाह कयो, हे कॾहिं खां वठी असां हक़ीक़ थी वियासीं। त तमामु औरतुनि खे खपे ऐं तमामु मर्दनि खे खपे, जेकॾहिं किथे बि अगरि रिश्तो पसंदि आहे त पंहिंजे वालिदेन सां उहो रिश्तो जेको आहे शेयर कयो। ऐं मर्दनि जे लाइ बि इहो हुकुम आहे, औरतुनि लाइ बि इहो हुकुम आहे त उहो रिश्तो तव्हां वालिदेन सां शेयर कयो। अगरि वालिदेन हा कनि था अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं वालिदेन न था कनि त यकीन तौर ते तव्हां खां वालिदेन बहितर जेको सोचींदा हूंदा तव्हांजे लाइ। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं तव्हां खां हिकु सुवालु करिणो आहे, जेकॾहिं कोई गुज़ारे वञे ऐं उनजा पैसा असां ते बीठा हुजनि त उहे पैसा असां कंहिंखे ॾियूं? उहे पैसा जेकॾहिं अगरि उनजी औलाद आहे त सभ खां पहिरियां औलाद जी तरफ़ उन पैसनि खे मोटाए वेंदो। जेकॾहिं अगरि औलाद न आहे, उनजा वालिदेन मौजूदु आहिनि त उन वालिदेन खे पैसा ॾिना वेंदा। जेकॾहिं अगरि वालिदेन बि न आहिनि त पोइ उनजा भाइर उहे पैसा उन भाइरनि खे ॾिना वेंदा। पर जेकॾहिं उनजा भाइर बि न आहिनि जेको इंतकाल करे वियो आहे त उहे पैसा अगरि उनजी भेणियूं आहिनि उन भेणियुनि जी तरफ़ उन पैसनि खे मोटाइणो पवंदो। छाजे करे इहो तव्हांजे मथां हक़ आहे। अगरि इहो तव्हां वापसि न कया त क़यामत जे ॾींहुं इहा रक़म जेको आहे तव्हांखे भरे ॾियणी पवंदी। साईं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहियां, जुमे जी नमाज़ न पढ़ंदो आहियां, छा गुनाहगार थींदुसि? बिल्कुलु। जुमे नमाज़ जो सुबुह जेको आहे क़ुरान हकीम खां ई अलाह ताला फरमाए, ए ईमान वारो, जॾहिं जुमे जी आज़ान मिले त तव्हां पंहिंजे कारोबार खे बंदि कयो ऐं अलाह ताला जे ज़िक्र जी तरफ़ अचो। हिते ज़िक्र मां मुराद नमाज़ आहे ऐं नमाज़ पढ़ी करे पोइ अलाह ताला जे फज़ुल खे जेको आहे तलाश कयो। त जेकॾहिं कोई मुस्लमान हफ़्ते में 5 वक़्त नमाज़ पढ़े थो, जुमे जी नमाज़ नथो पढ़े त इहो वॾो गुनाहगार थींदो ऐं तौबा इस्तग़फ़ार सची दिलि सां करे ऐं अॻिते जेको आहे जुमे जी नमाज़ उनखे पढ़णु खपे। हा, इहो बि हिकिड़ो मसइलो आहे, जेकॾहिं अगरि तव्हां अहिड़े इलाइक़े में रहो था जिते जुमे जी नमाज़ थिए ई नथी त पोइ बसि तव्हां उते ज़ोर जी नमाज़ ई अदा कंदव। ज़ाल मुड़ुस खां कावड़जी वई आहे, ज़ाल मुड़ुस खां कावड़जी पेकनि जे तरफ़ वई आहे, 1 साल उनखे थी वियो आहे, छा 1 साल खां पोइ उनजो निकाह ख़तमु थींदो? 10 सालनि खां पोइ बि उनजो निकाह ख़तमु न थींदो। जेकॾहिं औरत नाराज़ थी करे मुड़ुस खां नाराज़ थी करे पीउ माउ जे घर वई आहे ऐं उते हिनखे 1 साल गुज़रियो आहे त उनजो निकाह जेको आहे फासिद न थींदो। 1 साल खां मथे जेकॾहिं उनखे 10 साल बि गुज़री वञनि, मुड़ुस तलाक नाहे ॾिनी, त इहा औरत जो निकाह साबित थी रहंदो ऐं इहा इन मुड़ुस जे निकाह में ई आहे। 1 साल त इंतिहाई घटि आहे, 10 साल गुज़री वञनि त बि जेको आहे निकाह फासिद न थींदो। निकाह उन सूरत में फासिद थींदो जंहिं टाइम मुड़ुस वाज़े तौर ते तलाक ॾिए। हा, मुस्लमान हिंदू सां होली मल्हाए सघे थो या न? बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो गैर मुस्लिम यानी हिंदू सां होली जेको आहे मल्हाए। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे त होली जेको आहे उहो हिंदुनि जी मज़हबी त्योहार आहे ऐं कंहिं बि गैर मुस्लिम जी मज़हबी त्योहार ते उन्हनि सां मुलाक़ात करणु, उन्हनि खे मुबारक ॾियणु, हे सख़्तु गुनाह कबीर आहे ऐं इन खां बचणु खपे। दुनवी मामलात में तव्हां गैर मुस्लिम सां उथी वेही सघो था, बाक़ी जेकॾहिं उनजा मज़हबी त्योहार आहिनि, जीअं होली अची वियो या होली खां अलावा उन्हनि जूं ईदियूं अची वियूं, कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो उन होली में उन सां शिरकत करे या कंहिं गैर मुस्लिम जी कंहिं बि ख़ुशी जेकी उनजी मज़हबी ख़ुशी आहे उन में कोई बि मुस्लमान उन सां शिरकत न कंदो। हे असांखे दीन इस्लाम इन शइ खां रोकियो आहे। बाक़ी गैर मुस्लिम पाड़े में रहनि था, गैर मुस्लिम पड़ोस में रहनि था, शहर में रहनि था, उनखे रिस्पेक्ट ॾिनी वेंदी, उनजी जान ऐं माल ऐं इज़त ऐं आबरू जी हिफ़ाज़त कई वेंदी, इहा मुस्लमान जे मथां लाज़िम आहे। बाक़ी साईं व्याज छो हराम आहे? व्याज इन लाइ हराम आहे त अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, अहल्लल्लाहुल बई व हर्रमर रिबा, अलाह ताला बई खे हलाल कयो आहे ऐं अलाह ताला सूद खे हराम कयो आहे। छाजे करे त इन जो सबूत अलाह ताला जी किताब खां मिले थो। हाणे जंहिं अलाह ताला जी किताब में जेकी बि शइ हराम आहे त उहा मुस्लमाननि जे मथां हराम आहे। कॾहिं बि मुस्लमान उन ते फोकस करण जी या अहिड़ी तरह हासिलु करण जी कोशिशि न कनि। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।